मौसमियात खाते अॼु मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान, केपी, बलोचिस्तान ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते पारां इहा अॻकथी कई वई आहे त पहाड़ी वारनि इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया मौसम जे हवाले सां। मौसमियात खाते अॼु मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान, केपी, बलोचिस्तान ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। पहाड़ी वारनि इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो ॿुधायो पियो वञे। मौसमियात खाते अॼु मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान, केपी, बलूचिस्तान ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते पारां ॼाणायो वियो आहे त पहाड़ी वारनि इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो आहे।